अलैका या सय्यदी या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलाम सदके वजह बिस्मिल्लाह 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 वालेकुम अस्सलाम। खुदा ताला हुजूर पाक के सदके में कहाँ की ये औलाद के मित्रन के भाईचन के खुश रखे आमीन। हर आजमाइश हर तकलीफ यहाँ पनाह में रखे आमीन। कहाँ के रिज़्क़ में रोज़ी में बारी ताला हुजूर पाक के सदके में बरकत अता फरमाए आमीन अल्लाह आमीन अल्लाह आमीन। दरगाह जी जमायत हिकिड़े खानदान जे तरीक़े सां रहे थी ऐं हले थी। अगरि कंहिं बि जमायती खे काई बि तकलीफ़ आहे त तव्हांजो इख़लाक़ी फर्ज़ आहे उन जी मदद कयो। खानदान आयो दरगाह जी जमायत हिकिड़ो खानदान उन में तव्हांखे इहो न आहे ॾिसणो केरु वॾो आहे केरु नंढो आहे। नंढा वॾनि जी इज़त अदब कनि ऐं वॾनि जो फर्ज़ आहे जो नंढनि खे मोहबत प्यार कुर्ब सां ॾिसनि ऐं उन्हनि जी मदद कनि। जीअं त मां हमेशह चवंदो रहियो तव्हां पंहिंजे ॿारनि जी तरबियत उन्हनि जी संगत खां ते वधीक तवजो ॾियो। संगत खां वास्तेदारी अगरि चङी आहे त ॿार बि चङो थींदो। पंहिंजी न्याणियुनि ते वधीक तवजो ॾियो। अॼु तव्हांजी न्याणी नंढी ॿार आहे सुभाणे उनखे घर संभालणो आहे। अगरि उनखे चङी तालीम चङी तरबियत न हूंदी पंहिंजी घर खे औलाद खे कीअं संभालंदा। तव्हां तालीम ॾियारियो। हमेशह कोशिशि कयो पंहिंजे ॿारनि खे नौजवाननि खे हमेशह कोशिशि कयो ऐं इहो ई तरबियत ॾियो जो गुरू सलाह ऐं ज़िक्र जो हिस्सो कनि। इन दुनिया में आख़िरत में ख़ुदा ताला तव्हांखे इन जो सिलो ॾींदो। तव्हां पंहिंजे अक़ीदे ते पंहिंजे ईमान ते पंहिंजे मज़हब ते क़ाइम रहो। आमीन। ऐं कंहिं ॿिए जे अक़ीदे सां मज़हब सां कॾहिं बि छेड़छाड़ न कयो। तव्हां पंहिंजे अक़ीदे ते हलो ॿिए जे अक़ीदे सां तव्हां छेड़छाड़ न कयो। इंशाअल्लाह तव्हां कामयाब थींदव। हर नमाज़ खां पोइ
दरगाह जे लाइ जमायत जे लाइ दुआ कयो पाकिस्तान जे लाइ दुआ कयो पंहिंजी फौज जे लाइ दुआ कयो तव्हांजी फौज आहे जंहिंजे करे अॼु तव्हां सभु सुकून में वेठा आहियो तव्हांजी फौज दहशतगर्दी सां दुश्मननि सां मुक़ाबिलो करे पई फौज खे दुआउनि जी ज़रूरत आहे ख़ुदा ताला ज़रूरु तव्हांजी ॿुधंदो तव्हां पंहिंजे मुल्क जे लाइ फौज जे लाइ दुआ कयो जो दहशतगर्दीअ में जो जंग आहे उन में असांजी फौज कामयाब थिए ऐं इन मुल्क जे लाइ असांजी जो अदलिया आहे हर इंसाफ़ मुल्क जे क़ौम जे फ़ाइदे में हमेशह फ़ैसिलो करे ख़ुदा ताला उन्हनि खे एतिरी तौफ़ीक़ अता फ़रमाए हमेशह दुआ कंदा कयो पंहिंजे पाड़े में इज़त मोहब्बत कुर्ब सां रहो तव्हां हमेशह अक़लियत जो ख़्यालु कंदा कयो अक़लियत जो ख़्यालु कंदव उन्हनि जी जाइज़ मदद कंदव इहो बि हिकिड़ो सवाल मूंखे तव्हां वटि इलाही हक़ में अचो लेकिन मां न अची सघियुसि लेकिन तव्हां यकीन कयो मूंखे ख़ुशी थी आहे तव्हां सभिनी खे ॾिसी करे ख़ुदा तव्हांखे ख़ुशि रखे आबाद रखे ऐं इहो बि दुआ कयो जो ॿी जो हुकूमत अचे हमेशह ज़राअत जे लाइ चङी सोच रखे कि पाकिस्तान ज़राई मुल्क आहे 70-80 सैकड़ो पाकिस्तान हले ई ज़राअत ते गुज़िरियल काफ़ी सालनि खां ज़राअत तबाह थी वई आहे बर्बाद थी वई आहे तव्हां इन जे लाइ बि दुआ कयो अल्लाह ताला तव्हां सभिनी खे ख़ुशि रखे आबाद रखे मुंहिंजा मालिक Allah